रिश्तन जे एतबार, समाज जे धोखन ऐं प्यार में बेवसी सां गॾु सहाफ़ी के ज़िंदगी में ईंदड़ अज़ियतुनि ते मुश्तमिल हिकु सच्ची कहाणी। दिलावर दिल्ला ऋण में न रोलियम त मुझो नालो गुलज़ार न आहे। गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। बिछड़ी वही है ना। कातिल जी ख़बर पइजी वेंदी उनखे मारण लाइ सोची सोची कदम खणजे। जॾहिं मस ऐं कलम न हूंदो त लिखंदो छा ते। बाबे वट न थई ढोर न थई ढगो। दादन वॾो रज़न इंसान थी। तुझी भेण के तुझे साम्हूं न नचायम त मुझो नालो दादन आहे। दादन